सफ़ा आहियूं साधा मगर वचन आहिनि अवां सां वफ़ा जा तुझ दुश्मन जे मथां हिकु न सौ वार कयां मुंहिंजा मिठा मुहम्मद तुझी अज़मत जे मथां घोर घर बार कयां ऐं नुबूवत जे मथां घोर संसार कयां मुंहिंजा मिठा मुहम्मद तुझी अज़मत जे मथां नबी आखिरी रब अव्हां खे कयो खुदा दीन कामिल अव्हां ते कयो नबी आखिरी रब अव्हां खे कयो खुदा दीन कामिल अव्हां ते कयो ऐं क़ुरान ऐलान वाज़िह कयो सोणो ऐलान ॿुधी मां तो इक़रार कयां मुंहिंजा मिठा मुहम्मद तुझी अज़मत जे मथां घोर घर बार कयां ऐं नुबूवत जे मथां घोर संसार कयां मुंहिंजा मिठा मुहम्मद तुझी अज़मत जे मथां किनन कादियान जॾहिं कर खयो त उनखे जियालन वॾो धको हयो अव्हां जे दीवाननि उन्हनि खे निदियो मां बि अहिड़नि जी सची राह इख्तियार कयां मुंहिंजा मिठा मुहम्मद यकीनन नबी हाणे ॿियो कोन ईंदो अव्हां जहिड़ो मासूम ॿियो कोन थींदो वचन अव्हां सां न दुश्मन खटींदो हिकु न लख साह हुजनि सब जा सब वार कयां मुंहिंजा मिठा मुहम्मद शफ़ात अव्हां जी जो हक़दार थे शल हुते मुर्तज़ा जी बेकासार थे शल अव्हां बस सुञाणो वञे पार थी शल थक तॾहिं वेंदा लही शाल दीदार कयां मुंहिंजा मिठा मुहम्मद तुझी अज़मत जे मथां घोर घर बार कयां ऐं नुबूवत जे मथां घोर संसार कयां मुंहिंजा मिठा मुहम्मद तुझी अज़मत जे मथां घोर घर बार कयां।